मुफ्ती साहब मेह या गऊं लवराइण जा पैसा वठण जायज़ आहिनि। बहराड़ी में इहो तरीक़ो हूंदो आहे त जंहिं वटि सान हूंदो आहे गऊं जो या मेह जो, त ॿिया माण्हू पंहिंजी गऊं या मेह उन वटि आणींदा आहिनि लवराइण जे लाइ। त इहो लवराइण जाइज़ आहे, पर इन में उजरत वठणु, पैसा मुक़ररु करणो त 500 वठंदो मां या 1000 वठंदो मां, इहा उजरत जाइज़ न आहे। छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ी हदीस पाक में इन उजरत को सख़्त मना फरमायो त जुफ्ती कराइण जी जेकी उजरत आहे, नबी साईं फरमायो इन खां बचो या न वठो। बाक़ी जेकॾहिं को माण्हू पंहिंजी ख़ुशी सां हदियो तव्हांखे ॾिए थो त उहो हदियो क़बूल करणु जाइज़ आहे। मुक़ररु न आहे करिणो त हिते 500 रख पोइ में लवराए सघे थो, इहा उजरत जाइज़ न आहे। कोई हदियो बि कोई न ॾींदो आहे, कंहिंखां घुरणो बि न आहे। कोई दिलि जी ख़ुशी सां हिकिड़ो चए थो त मुंहिंजो कमु थी वियो, मुंहिंजी में लॻी वई, फर हासिल थींदो, त इन ख़ुशी में जेकॾहिं को हदियो ॾिए थो त उन हदीअ खे क़बूल करणु जाइज़ आहे। अल्लाह पाक सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर